अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे सिंधी ज़ोन में तमामु भलीकार हुजे। आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो होस्ट। अॼु नाज़रीन असां ॻाल्हि कंदासीं सभ खां पहिरीं टॉपिक ॿुधाइण खां पहिरीं आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि त सोशल मीडिया ते तव्हां केतिरनि ई मौज़ुनि जा वीडियो ॾिसंदा आहियो। डेली हज़ारे क़िस्मनि जा नवां वीडियोस ठहनि था माण्हुनि खे फेसबुक यूट्यूब ते वग़ैरह वग़ैरह। त असां कुझु अॼु सोचियोसीं त कुझु हिकु नए क़िस्म जो वीडियो खणी अचूं ऐं जेको आहे तमामु ॿारनि खे ॿुधायूं। जी नाज़रीन, अॼु आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि कि नायाब भाॼी जे बारे में, जंहिंजो नालो आहे साग जी भाॼी। जी दोस्तो, तव्हां सोचींदा हूंदव साग जी भाॼी कहिड़ी नायाब आहे, असांखे त पाड़े जो गोश्त जो ज़ाइक़ो वणे थो। त दोस्तो, ईअं न आहे। हिन भाॼी जा आउं तव्हांखे फ़ाइदा ॿुधाईंदुसि त तव्हांजो दिमाग़ु घुमी वेंदो, छो त हिन भाॼी जा फ़ाइदा ई एतिरा आहिनि। सभ खां पहिरीं हीउ साग जेको आहे इनखे साग चवंदा आहिनि ऐं लाड़ी ॿोली में हिनखे चवंदा आहिनि तूरियो। ऐं साग जेको आहे उहो कार्डियोवस्कुलर डिसीज़ याने जेके दिलि सां जेके रिलेटेड बीमारियूं हूंदियूं आहिनि उन्हनि मां काफ़ी बचाईंदो आहे। ऐं हिन में एंटी ऑक्सीडेंट ऐं एंटी इंफ्लामेटरी जेके आहिनि एजेंट्स प्रेज़ेंट हूंदा आहिनि, जेको असांखे जेके सोज वग़ैरह थींदी आहे जेके ऐं लिम्फ वग़ैरह पाणी जमा थींदो आहे। ऐं इन खां अलावा ॿियो जेको आहे कैंसर वग़ैरह खां प्रिवेंट कंदा आहिनि। ठीकु आहे, कैंसर जेका थी वई या न, बाक़ी जेको इन खां पहिरीं अगरि इंसानु सिहतमंद आहे त साग वग़ैरह अहिड़ियूं भाॼियूं खाइण सां कैंसर जा चांसिस घटि थी वेंदा आहिनि। हिन में मौजूदु हूंदो आहे कैल्शियम, मौजूदु हूंदी आहे पोटाशियम हूंदी आहे, मस्टर्ड ग्रीन हूंदी आहे। ठीकु आहे, ऐं तमामु घणो मतिलबु हीअ पोटाशियम कैल्शियम जेके असांजी जेके हॾियुनि जे लाइ फ़ाइदेमंद हूंदियूं आहिनि, त माना इहो बि हिन जो काफ़ी रोल आहे। ऐं जी नाज़रीन, हीअ जेको आहे मेटाबॉलिज़म खे बि काफ़ी सारो फास्ट कंदो आहे, मतिलबु असांजो हाज़मो वग़ैरह ऐं जेको आहे सो सर्कुलेशन्स वग़ैरह काफ़ी तरह बहितर रहंदियूं। ठीकु आहे, ऐं असांजी हीअ जेको लंग्स वग़ैरह आहिनि, जेके असांजा फेफड़ आहिनि, उन्हनि में बि हीअ जेको आहे न तमामु घणी मतिलबु बेनिफिट ॾींदो आहे। माना लंग्स कैंसर खे बचाइण में बि हिन जो काफ़ी सारो रोल हूंदो आहे। ऐं हिन जी भाॼी ठहंदी ईअं आहे, जो अजरक ऐं थूम जेका हूंदी आहे न, इन खे लॻाइबो आहे त हीअ भाॼी तमामु घणी टेस्टी ठहंदी आहे। ऐं जेको आहे सो जेको माण्हुनि जूं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं रेसिपीज़ हूंदियूं आहिनि, हर को पंहिंजे हिसाब सां ठाहींदो आहे। ठीकु आहे, ऐं हिन में जेके मौजूदु हूंदियूं आहिनि शयूं उहे तव्हांखे ॿुधाईंदो। तव्हांखे हिन में मौजूदु हूंदी आहे प्रोटीन, मौजूदु हूंदी आहे विटामिन के हूंदी आहे, मैग्नीस हूंदी आहे, कैल्शियम हूंदी आहे, विटामिन बी हूंदी आहे, ऐं बी12 हूंदी आहे। हिन खां अलावा ज़िंक हूंदो आहे, पोटाशियम हूंदो आहे। ऐं मज़े वारी ॻाल्हि त हीअ कोलान कैंसर जेका थींदी आहे, जी तव्हां अगरि हॉलीवुड सां थोरो घणो वास्तो हूंदो त हींअर ताज़ो हॉलीवुड जो एक्टर हिकिड़ो चैडविक जेको आहे सो जॉन चैडविक गुज़ारे वियो, जंहिंजो हुन ब्लैक पैंथर मूवी में बि कमु कयल हो। उहो उन ते कोलान कैंसर खां बि साग असांखे काफ़ी सारो बचाईंदो आहे। ऐं ब्लड प्रेशर मेंटेन करण में बि हिन जो काफ़ी रोल हूंदो आहे। ऐं हिन में विटामिन ए हूंदी आहे। विटामिन ए दोस्तो, जीअं त विटामिन ए असां ॿुधो आहे त जेको आहे सो गजरुनि में हूंदी आहे, पर जेको आहे सो कैरोटिनॉइड हूंदी आहे उन्हनि में, ऐं हिन में हूंदी आहे विटामिन ए। ऐं विटामिन ए जेको आहे न, असांजी अखियुनि जे लाइ काफ़ी सारो बेनिफिट हूंदो आहे। ऐं जेके विटामिन ए जी कमी सां अखियुनि जूं खोड़ सारियूं बीमारियूं थींदियूं आहिनि। अखियुनि जी नाइट ब्लाइंडनेस थींदी आहे, राति जो नज़र घटि पवंदी आहे। उन खां अलावा ॿियूं बि बीमारियूं थींदियूं आहिनि जाम सारियूं। त ईअं न आहे जो ओवरडोज़ खाइजे, घणो साग खाइण सां विटामिन ए जी कमी पूरी थींदी, पर इहो आहे जो तव्हां साग खाईंदा तव्हांजी जेका सो विटामिन ए जी रिक्वायरमेंट्स पूरियूं थींदियूं रहंदियूं। ऐं हीअ तव्हां ॿुधो त तमामु घणा ऐं हिन जा केतिरा फ़ाइदा आहिनि। त कुझु भाॼियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके ज़ाइक़े खां अलावा सिहत लाइ बि खाइबियूं आहिनि। नाज़रीन, हीअ वीडियो तव्हां वटि पहुचे त तव्हां हिन शइ जो फ़ाइदो वठो, छो त साग जेकी भाॼी आहे उहा काफ़ी सारी सर्दियुनि में थींदी आहे ऐं गर्मियुनि में घटि थींदी आहे। ऐं हीअ जेको साग सां लूसण सां गॾु पोखींदा आहिनि त माल बि खाईंदो आहे, माण्हू बि खाईंदा आहिनि। माल खे मिक्स में लॻाए ॾींदा आहिनि ऐं जेका सो स्पेशल इंसान हिन जे करे खाईंदा आहिनि त उनमें काफ़ी सारा फ़ाइदा आहिनि। ठीकु आहे दोस्तो, तव्हां वीडियो डेफिनेटली मज़ो आयो हूंदो तव्हांखे, ऐं उमेदु आहे तव्हां जेको आहे सो पाण बि साग खाईंदा, ॿियनि खे बि खाराईंदा, ऐं पंहिंजी सिहत जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। ऐं मिलूं था अॻिले वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।